पिंगुल पर्वत पार परे, खल चतुर बकीता। ॾाढो ठोस शब्द आहे। साधु जे संग मूं छा फल प्राप्त थींदो, उन्हनि खे थियो आहे, उन्हनि लिखियो आहे न, बसि ॻाल्हि त इहा आहे। इन जे मथां कोई आङुर आहे? हीअ दवा हीअ फ़ाइदो ॾींदी आहे। हिते असां इन आज़माइश में पोइ इहा डॉक्टर पाण ते आज़माइश कई आहे जो असांखे ॿुधाए थो ईअं ठहंदो, ईअं ठहंदो। भई तोखे ॾिनी अथई, तूं बीमार थी वियो आहे। असां सभु मानसिक रोगी आहियूं न सभई। हे मानसिक रोग जो इलाज आहे न हे। और तूं मन में प्रश्न खड़ो करे, हीअं कीअं थी सघंदो आहे? ओहो, पोइ त तूं मरीज़ न आहीं, तूं दवा वठणु न आयो आहे। साधु जे संग जे महिमा साहिब में वर्णन कनि था, ॿुधो असां। हा चओ। पिंगुल पर्वत पार परे, संसार में पार उहो वेंदो, पार पवणो आहे न। कीअं भाई? धार्मिकता में इहो अखर आहे न, संसार को पार थियो। पिंगलो पार पवंदो। संसार ॾे मन खे न हलायो हूंदो। संसार में मन खे हलाइण सां सुठे में अहंकार पैदा थी वेंदो, खोटो त खोटो ई आहे। त ॿई चङा न थिया न, ॿई बंधन आहिनि, ॿई ज़ंजीर आहिनि, ॿई तोखे वरी जनमु ॾींदा। संतनि जो संग जनमण जो चकर कटिजे, उहो त रहियो कोन, त भाग संसार में छा हलणु थियो। वर्तन त पंहिंजो ॾींहुं राति गुज़ारे पंहिंजे कर्तव्य में गुज़री वियो, तुंहिंजो तास थोरी न हलंदो, तूं आहे न आहे, छा फ़र्क़ु पवंदो? कोई मरी वियो, हज़ार मरनि चाहे लख मरनि, नालो त कंहिंजो हलंदो न। पर उन चङे कर्म में बि तोखे अहंकार पैदा थियो त वहे न तूं। खोटो त खोटो ई थियो, सम्झ में आयो? सभु कोर्स न करे सघंदो, सभु कंहिंजो कमु न आहे ईअं। पिंगलो पार पवंदो। कंहिं बि ॻाल्हि पंहिंजे तरफ़ां कोई इंद्रनि खे उधम न रखे, बसि हे कर्मिष्ठ पुरुष जेके समाजी जेके अहंकार में आहिनि, असां कयूं था, असां कयूं था, हिन संत जो हे कार्य हलनि था, हिन संत हे करे हो, हिन संत मुंहिंजी ज़बान में कॾहिं भुलिजी बि न निकितो हूंदो, हे संत हे करे हो, हिन संत को परमात्मा हे करायो, मुंहिंजे वातो इहो ईंदो, कॾहिं बि न भुलिजी बि न ईंदो। संत पंहिंजे लेखे पाण संत काथे आहे? संत पाण चयो आहे, जेकी कराए मां कयां थो, जेकी चवाए मां चवायां थो। उते असां चओ हे चयो, हे करे वियो। जेके संतनि जो ॿुधो अथव हे कयो, हे यथार्थ ॻाल्हियूं आहिनि, हे आम कढण जहिड़ियूं न आहिनि। असांखे अपनायूं, असांखे अपनायो। हाणे तूं अपना तुंहिंजे हथ में किथे आहे भाई, जंहिंसां प्रभु न चाहींदो। असां संतनि जा जीवन चरित्र पढ़ूं, मन असांजो मन में विझे। श्री राम ॿुधाईंदो वञा। भाई खिलूराम साहिबु घोटकी संतनि जी राति वरसी पूरी थी, सुबुह पलव पियो, उनजी गदी ते वेठा भाई खिलूराम साहिबु। भाई चांदूराम साहिबु चयो, पुटु तूं 22 साल असांजी शेवा कई आहे, 22 साल तोखे हिन गदी ते वेहणो आहे। अरे आसन ते वेहणो आहे, इहे गदियूं 52 जूं थींदियूं आहिनि, गृहस्थी संतनि जूं गदियूं न थींदियूं आहिनि, आसन थींदो आहे। शेवा संभाल, आसन ते वेहणु, आसन बैसणु। गुरु नानक साईं चयो, आसन बैसणु थिर नारायण, आसन ते वेहणु नारायण थिर ईंदो। पहिरियों वेहणी पकी करे, वेहणी खे मज़बूत करे, चाहे धंधे वारो हुजे, दुकानदार हुजे, वेहणी मज़बूत करे। श्री राम।
कंहिं बि कार्य खेत्र में। माइटी अचे चवाइजाए न, अचे त मोटाइजाए न। संत खे शहर में सॾींदा चुचो खिलू, गंजो खिलू, मस्त खिलू, चरियो खिलू। चुचो खिलू एतिरो जो ॾींहं जो जेको थोरो घड़ी खनि आराम कनि, उथण खां पोइ बि हुनखे घंटो लॻी वेंदो अखियुनि खे खोलण में, माना सित पइजी वेंदी। छा अखियुनि में सित पए, हीअं वेठा खोलींदा त राति जो लाइ जेको सुम्हंदा उन महिल सुबुह जे लाइ केतिरो टाइम लॻंदो। चुचो खिलू। चीचड़े विया, चीचड़ो पने तर जो ॻोठु आहे, पने तर ॻोठु आहे चीचड़ो। संत ॿोॾींदो कोन हो, पर वॾो मन सां चवंदो भगत साहिब जॾहिं कॾहिं साल वठी गदे सरा दरबार जा टिकाणेदार रहा छड़ा, त ईअं वेठा हूंदा जीअं को सवाली भगत साहिब जेको सवाली वेठो आहे। अंगूठे कुल्हे ते दरबार जो जेको मना मुख ॾियनि साईं दरबार साहिब जो, उहो हीअं हीअं अंगूठो हीअं खणी करे उन में ॿधी छॾनि, खीसो बि कोन खमीस में। त वृत्ति अहिड़ी हुई। पोइ कंहिं महिल भगत साहिब पुछनि साहिब 5 रुपया जेके ॾिनासीं, हा हा कोई कढी वियो आनंद राम। हा बडाणी विया न, सुबुह जो उथी करे सुरत मिटाइण विया जंगल ॾे। हो कुझु चए बाबा मां हो कोई फूक छिकिया सदाईं, केरु आहे तूं? मां भाई चांदूराम साहिब जो दरबार जो कुड़मी आहियां, गदेसर आयल भगत साहिब सां गॾु मां कुड़मी आहियां। दरबार में गदी वेठे को बबराज ॿीअ ठाहे उथी वञनि ॾेवड़ी ते, चांदूराम साहिब ॾेवड़ी ते। सीअ में कुतरा पिया आहिनि पंहिंजे हंध ते, उते खट पई हूंदी आहे न, गोदड़ियूं हुनखे मथां ढकियनि। ग़लति पेशे खां मारो ॾिठो, वणनि जे पासे में अंधारो हुजे, साईं ओड़ो थी करे रेली मथो पाए छॾ, ढक पर्दा रख ला, ढक पर्दा। चए साईं संत असां वटि गांइ आहे हिकिड़ी, त उहा दरबार साहिब जे लाइ सदाईं सदाईं हा सदाईं जंहिं महिल हलणी महिल थी त छोकिरी ॾिनोसि, चए साईं हे तव्हां गांइ चई हुई, इहा ई गांइ आहे साईं, इहा गांइ खे थींदा। पोइ ॿुधायोसि कननि सां निंदा न ॿुधी आहे, ज़बान सां निंदा न कई आहे, माना अंगनि खां पिघली आहे, सम्झियो न। हुन संसार जे प्रक्रिया में इंद्रियूं न हलायूं आहिनि, इहो पिंगलो चइबो आहे। श्री राम। न न न माण्हू संत न असां तोखे समर्पण कईसीं, भेण विहांउ थींदो इहे कीअं वठी वेंदो, लव मैरिज थोरी न हुई, चइजे न हिते विहांउ थियो। अचो साईं अचो 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 साईं, सभु संत आया दरबारनि जा, मुटुक ॿधो, बाबा तोखे ॿधणो आहे मुटुक, भेण तूं सलाह कीअं थो करे। जंहिं महिल वेॾी जे महिल ते अचो साईं वेॾी ते वियो, तोखे वेहणो आहे बाबा। अहिड़ा संत हुया। वाह वाह। पिंगल पर्वत पार परे, पिंगल हा केॾी शक्ति पैदा थी। खानपुर में भगत साहिब जन, साईं मंगलाराम साहिब, साईं खिलूराम साहिब पेर घुमाइण करे खेमाणी प्यारा वठी आहिनि मथे कोठे ते, शाम जो गर्मी जा ॾींहं हा। चयो साईं हेॾो बिना वण आहे साम्हूं, हेॾो भितर ईंदा आहिनि, दया कयो। भाई मंगलाराम हिसाब किताब जो कमु कंदो हो, वरी हुते सतराम सूरदास हो, वरी उहो बि कंदो हो।
त भगत साहब खे वेनती कयूं सिर मोर त उहो जो मुंडीदार भई मंगलाराम साहिब साईं ॿुधो था वीचारा जेका फरियाद आहे चवनि इहो कमु भाई खिलराम कराईंदासीं भाई खिलराम हे बाबा तूं मां सां छा ॼाणा तव्हां जन भुतनि जो कमु तव्हां ॼाणो मां न इहो कमु तोखो कराइणो आहे छा चयूं इहो कमु तोखो कराइणो संत उते बीह रहियो जीअं जे चयूं उते बीह करे ओॾे वण जे पासे मुंहुं करे हे भाई जनो छा हे भाई जनो भई हाणे घणो वक़्तु तव्हां रहियो हाणे त हलिया वञो हाणे त हलिया वञो चयूं चीखा चीखा थींदी वई तंहिं महिल ई सभु निकिरी विया वरी भीतर न आयो अरे अरे बाबू राजाराम पंहिंजा भगत साहिब साधराम ॾाढा पुछनि था कयूं त रड़की सां वियान खिलराम साहिब साईं जप साहिब ईंदो अथव हा हा घणियूं पौड़ियूं 5 पौड़ियूं पोइ पढ़ी त ॿुधायो भला पाण शुरू कयो जॾहिं 3 पौड़ियूं पूरियूं कयूं ॿुधाईंदो वञा न संतनि जी महिमा सां पंहिंजे असांजे 3 पौड़ियूं पूरियूं कयूं पोइ हीअं खणी कयूं चयोसि इहो कीअं चयोसि कीअं भला तव्हां 5 पौड़ियूं चयो हे 3 पौड़ियूं 5 पौड़ियूं 3 पौड़ियूं इहे ई अथव बसि जय सखी बाबा जय जय सखी बाबा धनधन भाई चांदूराम साहब धनधन भाई खिलराम साहब वाह वाह पिंगल पर्वत पार कर माना हाणे सम्झूं साधू जे संग ॾे आहियूं त असां इंद्रनि खे ॿाहिरि न हलायूं बचायूं 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 हे बचायो आहे न बाबा आहे बाबा साईं त वॾो साखी वेठो आहे न छा चइजे खोटो त न थियो पर सुठो बि कहिड़ो कमु थियो छड़ो सहज ॾींहुं राति गुज़रंदो न साईं आशा त अरदास करे बसि न त ॿियो कोई नओं प्रोग्राम कहिड़ो हुयो मां बि चवंदो न आहियां हिन सॼे आश्रम में छड़ो 3 तस्वीरां असां वठी आयासीं नागपुर खां स्थापना करणियूं 25 रुपए बाक़ी त मां ॾिसंदो वेठो आहे कंहिंजो ख़्यालु आहे केरु थो ठाराए हा मथे हल हा मथे हलो पिंगुल पर्वत पार परे खल चतुर बकीता बसि पोइ थो चए यार बसि खल चतुर मूर्ख सियाणो थी वञे मूर्ख हा हिकिड़ो पुरे पुरसो कादर पढ़जो कुड़मी माण्हू पेतामन साहिब महाराजाराम साहिब जो शेवक हुयो उनखे खूह ते मोकिलींदा हुआ घोटकी में हुजे मुंहिंजो वञणु थिए करे 4 महीने पोइ घोटकी दरबार रहियो पुटु हुउसि मूं अनेको साईं स्वामी साहिब जे लाल अर्थ जे करे ॾाढो सिखी आयो ऐं वरी जंहिं महिल पंहिंजो कथा पूरी थिए हे खटनि खे विछाए ॾींदा उन ते वेहंदो वञे त शब्द पूरो थिए संतनि जोर ॾियूं तंहिंखां पोइ ॾिसो त वेठो आहे मां करे मां नालो थोरो ख़्यालु अथो थो वञे भाई छबीलाराम हाणे नोट कजांइ काॾे मिड़े मां मिड़े यादि कराए छॾंदो हा कंहिं महिल सुम्हियूं इहो मूंखे नज़र न आयो कॾहिं बसि गुरू जे शब्द जो सदाईं ध्यानु हुजे मूर्ख सियाणो थी पियो न जवाबु नथो अचे सभा में अर्थ करे हीअं ॻाल्हियूं करणु पंहिंजी ॻाल्हि आहे अर्थ करे ॾेखारणु माइक ते ॻाल्हाइणु ख़बर पइजी वञे ज्ञान कीअं कथिबो आहे न वाह मूर्ख सियाणो थी पियो हम रुलते फिरते कोई बात न पूछता गुरु सतगुरु संग कीरे हम था पे सतगुरु जी कृपा सां असांखे बख़्शिश थी आहे
खल चतर बकीता खल मूर्ख सियाणो सी पवंदो भाई चैनाराम हूंदो अड़े सलामूं ॾिठो न दिल्ली में साईं जी शेवादारियो इन जो नानो ईअं उहे बि कुड़ी में माण्हू बसि स्वामी साहिब अर्थ जे करे गज़ब करे छॾे अरे भाई हरदाराम अॼु वर्ड में इन सिंधी संत जेको कमु थो हले शर कंहिंजो हले ॾिसण ॿुधण वॾो अंतरो आहे कुड़मी माण्हू हिकदमि कुड़मी माण्हू सफ़ाई जेको खल चदर दर्शन 9 खां 10 ताईं जेॾी ख़लक वेठी हुजे लोड़ो सॼो ठहियलु हो बसि वरी 10 खां पोइ दर्शन न थींदो उते भौतिक जी मूं ई कान्हे अंदरि सभु पुराणो कमरा साहिब रखियल खल चदर बकीता हा बस चओ पुट सावधान रहो एॾी विथी चओ भई अंधुले त्रिभुवन सूजिया आवाज़ अचे अंधुले त्रिभुवन अञा आवाज़ अचे हा सूजिया अंधरे त्रिभुवन सूजिया वाह हेॾो अखियूं अंधियूं करे बसि घणो न ॾिसणो आहे हेॾे होॾे हे न ॾिसणो बसि वेठो मां वेठो भाई गोपीनाथ साहिबु पकोड़ा खे मां ॾिसंदुमि जेके हितां आयासीं पंहिंजे संतनि जी विर्तियूं ॾिसंदासीं जीअं जाथे बि आया जाथे वेठा हुन जखे हेॾे होॾे न फिरजी भई कंहिंजी मूर्ति रखियलु आहे सचे साईं जी आहे या न आहे एॾे हिन चकर में न पवणो कोई बि कुझु बि टकणो ई न आहे काॾे बि बसि जाथे आया वेठा सभा जा मोर संगत जा मोर दारू हलाइनि वॾी महफ़िल जा मोर वॾा वॾा सेठियूं वेठा हुजनि हा जेके जेके बसि अख हेॾे होॾे न घुमणी संतनि जी विर्तियूं ॾिसबियूं आहिनि श्री राम बसि बसि पंहिंजी जिगरी ॻाईंदा मां कोशिशि आहे लाल रखी छॾां जेकर या श्री कोशिशि करे भई साईं गोविंदराम जो केसर ॻायल किथे न किथे कंहिं प्रेम न वटि या किथे बि हा 4 नियाणियूं आहिनि पुट जा औलाद न आहिनि पर जिगरी ॻाईंदा दिलि सां हा श्री राम अंधले त्रिभुवन सूजिया अंधले हा बसि अखियूं ॿूट 3 ॾोकनि जी ख़बर पइजी वञे पर इहो तॾहिं पवंदी हा गुर भेट पुनीता गुरू जे ज्ञान जे भेटण सां गुरू जो ज्ञान ॿुधे मञे हुन ते हलियो बसि पवित्र थियो त 3 लोकनि जी सोझी पइजी वेंदसि श्री राम नाभा भाई भगत माल नाभा जो ठहियलु आहे हिकु गुरू अर्जन देव जेके नाभा जी गुरू चेले खे चेलो गुरू खे झली थो लोॾे पियो ऐं होॾे ॿेड़ो बचाए थो पियो शिष्य ॿेड़ो बचाए थो हा त्रिकाल दर्शी अंधले त्रिभुवन सूजिया 3 लोकनि जी ब्रह्मलोक त्रिभुवन माना शिवलोक विष्णुलोक ब्रह्मलोक इनखे त्रिभुवन चइबो आहे त्रिलोक जेके चइबा आहिनि उहे हे चइबा आहिनि आकाश पाताल न 3 लोक ब्रह्मा विष्णु महेश जो 3 लोक हा त्रिभुवन सूजिया गुर भेट पुनीता हा महिमा साधु संग की प्रेम सां पढ़ो सुर सां मज़े सां सुनो मेरे मीता मुंहिंजा मित्रो तूं चवंदी था न शब्द इहो अड़े मूंखे ख़्यालु अची वियो सरो चयो शब्द महिमा साधु संग की सुनो मेरे मीता फ़ाइदो कहिड़ो मैल खोई कहिड़ी मैल अज्ञान जी महल बिना चई बि नथा सघो अज्ञान जी महल हिकिड़ो साबुण हणंदा आहिनि कहिड़ो महल खोई और कोठ अघ हरे किरोड़े पाप नास अघ माना पाप कमज़ोरी ख़तमु और निर्मल भय चीता हाँ चओ तो वञण मां चवंदुमि निर्मल भय चीता आवाज़ घटि छो थो थिए इकराम हा ऐसी भगत गोविंद की मैं ॿुधाईंदो वञा तूं माइक परे कंदो वञो हा कीट हस्ती जीता श्री राम हाणे ग्राउंड ठही वियो न हाणे मथे ॿुधो उन भक्ति जो फल केतिरो आहे ऐसी भगत गोविंद की कीट हस्ती जीता रवदास कबीर
चमियार हिकिड़ा कीड़ा हुया आहिनि, कीड़नि जे बराबरि हुया आहिनि। राजाऊं झुकाए छॾियऊं। इहो भक्ति जो प्रताप हो न। राजा आयो, दशरथ पंहिंजो रवदास जो भंडारो पियो हले, त राजा जो भाई पारस अथव, तव्हांजो भंडारो हूअं ई हलायो था त वधंदो पियो, छा कंदा? भंडारो हूअं ई हले थो, तुंहिंजो पारस वटि छा कंदासीं? थो झूपड़े जे मथां रखी वियो। 12 महीने मोटियो, चई पारस असां तो वरितोसीं किथे भाई, हे छाजो तूं घुरे पियो? चई मां हिते रखी वियुमि। उते ॾिसो, उते रखियो आहे। श्री राम। हा तुंहिंजे कान, हा तुंहिंजे। ऐसी भगत गोविंद की कीट हस्ती जीता। हा जो कीनो आपनो। हाँ भेण, जॾहिं अर्थ ॼाण में पवंदे त जुमिले सां पढ़ंदे, इहे विच में रुकिजी वई न, एतिरी तुक चई करे पोइ रोकणो आहे। जो कीनो आपनो, इहो जुमिले सां पढ़णो आहे। जुमिले सां पढ़णो सभा में ईअं ॿारहं को मां ईअं अभ्यास नथा कयो पिया, वेहो नथा असांजे इहो साईं कीअं कजे, बसि सिखिया पिया असां। जो कीनो आपनो, जंहिंखे जंहिंखे प्रभु पंहिंजो थो करे त अभय दान दीता। अभय दान दीता, कोई भाव ई न आहे। केरु आहे राजा? हुजे पियो राजा। हा बाक़ी चोर डाकू त हुनखे दोस्त बणाए छॾींदा। अचो 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 अचो, हे तव्हांजो त आहे, तव्हांजे लाइ त आहे। हाणे घुरिजे त तॾहिं न चोरी थो करे, हीअं तोखे घुरे ॾींदई हीअं। श्री राम। अञा बि आहिनि, अञा बि आहिनि। हिकिड़ो सेठ ख़बर पई, हुन मज़दूर चोरी कई, कारखानो चयो असां हे चोरी कईसीं। हुनखे चए भई असां चोरी नथा कयूं पिया, असां चोरी त कयूं था। हुन कई त ढके छॾियईं। श्री राम। कंहिंजी ख़ुशबू लिके नथी, लिके नथी। हा हा अभय दान दीता। चई जो थी वियो, मथे चओ न सिंह पुट। बिलाई होए गयो। हा हिते सिंह बिलाई होए गयो। हा तृण मेर दिखीता। श्री राम। ॿिली शींहं थी पई, सिंह बिलाई होए गयो। हिते ॿिली शींहं थी पई। तृण मेर दिखीता। तृण माना कखु, मेर माना जबल, कखु जबल थी पियो। सिंह बिलाई होए गयो, तृण मेर दिखीता। हा श्रम करते दम आढ़ कऊं। अड़ी शर्म माना महिनत कंदा हा, आधेलो आधेलो। छा धर्माध माना धर्माध को माना आधेलो। रवदास जुती गंढण जो आधेलो वठंदो हो न। छा आधेलो ॿधलो, बसि जेॾी बि गंढणी आहे आधेलो वठिणो आहे। शर्म करते दम आढ़ कऊं। हा ते गनी धनीता। गनी धनीता, बिना पारस जे भंडारो हले पियो। हा हे संतनि जा महिमान आहिनि। कीअं कहिड़ो ॾाढो सेठ हुयो या। अरे अरे श्री राम। हा छा चइजे सभा में, छा ॾुख थींदो आहे, ॾाढो ॾुख थींदो आहे। मां सत्संगनि में ॾाढो झाड़ियो आहे। भेण उत्तर प्रदेश में कंहिं दानी जो नालो नथो अचे त जंहिंजी रोटी हले त धकार आहे हुनजे धन खे। शुरू में मां सत्संग कया अथमि, लजात नथी अचे। महिमान जी रोटी खाए, पंहिंजे महिमान अची वञनि। उत्तर प्रदेश में सेठ कोन्हे कोई। छा थींदो आहे भल मानस आहे आहे आ ऑदर खे तूं कंदो हो बि कंदो। इहा कहिड़ी भल मानसी आहे? ज़माने हिते बि अचो आहे न। तूं हलाए केतिरो थो, तुंहिंजो भंडारो केतिरो थो हले, ग़रीब गुरबो खाए केतिरो थो, तुंहिंजो दान केतिरो थो हले। कीअं भाई जॻह वेठा आहो?
छा थींदो आहे कहिड़ो खटियो आहे दान सां कंजूस आहे अखी न बुॾंदी आहे कंहिं ते मां ॿार सत्संग कया अथमि अहिड़ी तरह सां जीअं शेर गजंदो आहे हिते घर त पंहिंजा वेठा मिले हीअं खणी ॻोल्हींदा बाक़ी ॿार उहो ॿोलियो आहे जो क्या कहना तव्हां कैसर ॿुधी वठो किथे बि कमी ॾिठी बसि सेठनि जे मथां खई वेंदुमि मां हे जेके सत्संग कनि था वीचारा वधीक हे ॾियनि था इंद्र पुरुष वधीक ॾियनि था जंहिंजे लाइ उपदेश हले थो उहो ॿुधनि ई कोन था रोज़ अस्पताल नयूं पलंग खोटा पिया आहिनि हे खोटा पिया आहिनि हे अञा त बि धोखो ई नथो लॻे लखा रुपया कर्ज़ वठी करके बि ॾियणा था पवनि ॾुखियो थो लॻे ॾाढा भुल में आहिनि अखिलेश बि सिधो सो हे दुख कढणा अथव ॾहों सो तूं धर्म जो न कढियो तोखे दुख ॾेई वेंदो उहो तुंहिंजो आहे बि न ऐं उते ॾियणो आहे जेको वठंदड़ न ॾिसे तोखे महसूसु न थिए ॾहों सौ ॿियो 20 सां खुलियो हले 200 गुप्त हले 20 सां कढणो आहे श्री राम हे त भउ त होॾे छा चांडू पंहिंजे लाइ थो चए अड़े हलाइणो आहे तव्हां जेकॾहिं हेॾे कढींदो त दुख असांखे न भोगणा पवंदा मां ॿारनि जो उपदेश ॾिनो तव्हांजा दुख निकिरंदा त हेॾे ॾेई ईंदो त दुख हेॾे ईंदा न जंहिं पूजा जो पैसो रुक जा चणा चबणा आहिनि साईं बाबा जे हथां ॿ भेरा ॿुधोसीं मुफ़्त में आहिनि छा हे राणियूं बणिजणियूं आहिनि छा अड़े दास बणिजणो आहे अहिड़ी विर्ती पंहिंजी हले जंहिंमें ॿिए खे क्या सोचे ॿियनि जे ख़्यालनि ते न वञूं श्री राम मां रिपीट कयां खणी पंहिंजी ॻाल्हि मां पंहिंजी शेयर कयां थो या एडवर्टाइज़ कयां थो जेकर न आहे त बसि मां पोइ छॾे ॾियां पहिरें साल हुयो 80 जो आहे की 80 पहिरें साल हो मां कुटिया में वेठो नारूमल जीअं दरबारी शेवा संभाली भॻवान दास भागचंद जो पीउ मूंखे चयो साईं हे मुंहिंजी वेनती आहे तव्हां कोट सिबायो सियारे कोट मूंखे आहे जेको पाकिस्तान में पियल हो बसि उहो आहे नीलामी मिलंदा 150 में सुठो ठही वेंदो बसि आहे मुंहिंजी वेनती हुई मां चयो न बसि ॿियो न उतां ॿाहिरि निकितो 2000 को खणी आयो हिन कृष्ण खे ॾेई वियो चयोसि उन में सुठो कोट बि 300 रुपया खाया 80 जी ॻाल्हि आहे सुठो कपिड़ो बि कोट ठाराए 300 रुपया उहो 2000 शेवा में लॻा न जवाबु नथो मिले उनखे मां खाईंदुमि थोरी शेवा में लॻंदा न 10 साल उहो वक़्तु गुज़रियो 80 खां 90 ताईं जो ॿाहिरि नदारा मुंहिंजा 87 खां पोइ शुरू थिया थोरी घणी मेड़ी चूंडी उतां जी ॿाहिरां जी ऐं बाक़ी पेटी कुल मिलाए करे बि भंडारे जो ख़र्चु पूरो न थींदो हे ॿुधाईंदा मां न पेटी संभाली मां न ॾिठी न हिसाबु किताबु कीअं हलाए घर खाधो मां थोरी रोटी खाईंदुमि श्री राम हाणे भोग पायो हा कवन वॾाई कह सघूं फिरोज कहिड़ी वॾाई कयो जंहिंजी भक्ति जो एॾो फल आहे जे भक्ति जे संतनि जे प्यारनि जो भक्तनि जे संतनि जे भॻवान जे प्यारनि जो संग करण जो केॾो फल आहे भक्ति जो केॾो फल आहे श्री राम कौन वॾाई कह सघूं बेअंत गुनीता उहो बेअंत आहे उहो गुणनि जो खज़ानो आहे कर कृपा मोह नाम दे कर कृपा मोह नाम दे नानक दर सरिता कर कृपा मोह नाम दे
नानक दर सरिता बोल गुरु नानक दे श्री राम दर सरिता दर सरिता मैं तेरे दर दा गुलाम हाँ मेहर करते मैनू अपना नाम बख्श दर सरिता मैं तुझे दर जे लायक हाँ तुझे शरण आवां सरिता के ॾिसणो छड़ो बोल गुरु नानक दे